जी नाज़रीन वेलकम बैक। असां हाणे हलूं था आगा शकील जी जेके जेके कंट्रीब्यूटर्स आहिनि, जेके फैमिली आहे, जेके दोस्त आहिनि, जेके डोनर्स आहिनि, इंडिविजुअल डोनर्स आहिनि ऐं उहे कीअं कंट्रीब्यूट कनि था। असां हिन सेगमेंट में हुन ते ॻाल्हाईंदासीं, पर शुरूआति कंदासीं संदसि फैमिली खां। चवंदासीं संदसि फैमिली जो बि तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे। मूंसां गॾु हींअर मौजूदु आहिनि आगा शकील जी घरवारी आयशा शकील, जिन सां ॻाल्हायूं था। मां थोरो ॿुधाईंदो हलां त आयशा जेके आहिनि क्लास फेलो हुयूं आगा शकील जूं काइदे यूनिवर्सिटी मां एंथ्रोपोलॉजी में। हिननि जी बि मास्टर्स कयल आहे ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे उनजी शरीक हयात बणिजी वियूं। पर हिन कम में बि उन्हनि आगा शकील जो कीअं कंट्रीब्यूट कयो, इहा बि ख़ुदि हिकिड़ी मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त काफ़ी स्टोरी आहे, त मां चाहियो पिया तव्हां ताईं इहा पहुचे। आयशा, तव्हांजी वॾी महिरबानी। आगा शकील इन कम में लॻी वियो, शुरूआति में त तव्हांखे ॾुखियाई थी हूंदी त छा पियो करे, घर जो कमु कीअं, घर जो कारोबार कीअं हलंदो, घर जी इनकम किथां ईंदी, इहो ज़रूरु तव्हांखे थियो हूंदो। अस्सलाम वालेकुम। अच्छा जी बिल्कुलु, शुरू में त इहा काफ़ी मतिलबु सोच हुई ऐं परेशानी बि हुई। या मूंखे रोज़ु चवंदा हुया मां जॉब छॾे ॾींदमि, छाजो मां कॉइन द एजुकेशन खे पूरा टाइम नथो ॾेई सघां। पोइ रोज़ु मां सोचंदी हुयमि अगरि जॉब छॾंदा पोइ घर कीअं हलंदो, ॿारनि जो स्कूल आहे, सभु कुझु। पर आहिस्ता आहिस्ता जीअं उहो प्लैनिंग मूंसां शेयर कंदा हुया, मुंहिंजी इहा प्लैनिंग आहे, असां ईअं कंदासीं ईअं कंदासीं, पोइ मूंखे कॉन्फिडेंस अचणु शुरू थी वियो। अगरि इन्हनि जी प्लैनिंग आहे त ज़रूरु पोइ सुठे नमूने सां हलाए वेंदा। पोइ तव्हांजो कीअं थो, हीअ त पघार कोन थो खणे, हीअ त सभु कुझु हिते हिन डेडिकेट करे छॾियो आहे। पोइ घर जो किसो त हलाइणो आहे, को बिल ॾियणा आहिनि, को घर जो ॿारनि जी तालीम आहे, एजुकेशन आहे, इहे सभु शयूं करणियूं आहिनि। जी बिल्कुलु। आगा जा कुझु ईअं फास्ट फ्रेंड्स आहिनि, तक़रीबन 15 फ्रेंड्स आहिनि जो सिर्फ़ु और सिर्फ़ु असांजे घर जे ख़र्च जे लाइ असांखे हेल्प कंदा आहिनि। पोइ उहा शुरू खां जॾहिं खां आगा जॉब छॾी आहे, उहा असांजे घर जे ख़र्च जे लाइ असांखे पैसा ॾींदा आहिनि, रेगुलर बेसिस ते ॾींदा आहिनि। त असां उन मूं पंहिंजो घरु हलाईंदा आहियूं। बाक़ी इन जे अलावा मां शाम में सॼी शाम ट्यूशन्स पढ़ाईंदी आहियां घर में, ऐं नंढा नंढा प्रोजेक्ट्स बि कंदी आहियां जियो सां गॾु, ट्रांसक्रिप्शन्स ऐं ट्रांसलेशन्स वग़ैरह जो। पोइ तव्हांखे हिकिड़ो त इहो मसइलो थियो, चलो तव्हांजी इनकम जो मसइलो घर जो हल थियो, उहो कीअं बि करे आगा जे दोस्तनि कयो, तव्हां पाण कुझु वर्किंग कयो पिया। पर आगा जो टाइम ॾियण बि त हिकिड़ो मसइलो हूंदो, घर खे टाइम ॾियणु, इहो त चैलेंज हूंदो ई हूंदो। जी बिल्कुलु, चैलेंज त आहे, पर असां गदगद इहा बि सम्झे छॾियो आहे जो आगा कमु करनि पिया, उहा असांखे टाइम ॾियण खां वधीक मतिलबु कमु आहे। ऐं आगा मैनेज बि करनि था, जॾहिं मतिलबु छुटी त हिकु बि नथा करनि, पर टाइम ईअं मैनेज करनि था, चलो कलाक असां सां गॾु हलनि था, किथे वञनि था, बाक़ी होॾे बि पंहिंजा कमु कंदा आहिनि, पर असां सां गॾु हूंदा आहिनि, असां काफ़ी आहे। पोइ हीअ तव्हां ॿुधायो त आगा छुटी कोन थो करे, केतिरा साल थिया आहिनि छुटी न कई? तक़रीबन इहा 7 साल त थी विया आहिनि, हिकु छुटी बि न कई आहे, हिकु ॾींहुं बि छुटी न कई आहे। बुखार बि हुयो, कुझु बि हुयो, ऐं इवन विच में कोविड अची वियो, तॾहिं बि आगा घर वेही सॼा कमु कंदा हुया। त आगा छुटी 7 साल खां हिकु बि न कई आहे। कोई छुटी में करे दोस्तनि ॾे हलियो वेंदो आहे, घुमणु फिरणु हलियो वेंदो आहे, काॾे वेंदो आहे? न न, घुमणु भले वञनि, पर होॾे वेही बि कमु ई कंदा आहिनि। दोस्त बि हाणे इहे ई ॿुधाइनि था, भई होॾे बि हूंदा आहिनि त असां सां गॾु न हूंदा आहिनि, कम में हूंदा आहिनि पंहिंजे। त हाणे तव्हां इहो शुरू में जॾहिं तव्हांखे एतमाद न हो आगा जो, त भई जॉब छॾे ऐं हीउ कमु करे पियो, पोइ तव्हांखे एतमाद अचणु शुरू थी वियो। हाणे तव्हां हुन टाइम ते हिन दफ़े तव्हां छा था सम्झो, आगा जी छा हिन क्वाइन एजुकेशन हिन कम जी कामयाबी किथे पहुती आहे? अल्लाह जो शुक्र आहे, जिथे असां शुरू कया हुयासीं हाणे असां काफ़ी मतिलबु हिकु सुठे लेवल ते अची विया आहियूं, पर अञा बि असांखे घणी महिनत करणी आहे ऐं कयूं पिया, इनशाला त सुठो करे वेंदासीं। जी नाज़रीन, असां गॾु मौजूदु हुयूं आयशा, आगा शकील जूं घरवारी आहिनि, ऐं हुननि असांखे ॿुधायो त उहो कीअं इन में सॼे इन कॉन्सेप्ट में, इन ऑब्जेक्टिव में, इन मिशन में उन सां गॾु कमु करे रहियो। जी नाज़रीन, हाणे असां गॾु मौजूदु आहिनि सुगंध शकील, न्याणी आहे आगा शकील जी, 12 साल उमिरि आहे, स्कूल में हिते कासमाबाद हैदराबाद में पढ़े थी। हुन बि पंहिंजे पीउ जी कंट्रीब्यूशन ॾिठी आहे इन कम में, इन मिशन में। अचो त हुन सां ॻाल्हायूं था। सुगंध पुट, हाणे बाबा सां मुलाक़ात थींदी आहे? जी ज़रूर थींदी है, होती रहती है मुलाकात। अच्छा, कब कब होती है मुलाकात? जब सुबह वो जा रहे होते हैं तब हम मिल लेते हैं, या जब वो रात में हमारे साथ खाना खाते हैं हम तब उनसे मिलते हैं। क्या करते हैं, आपको पता है बाबा क्या करते हैं? आप पता नहीं क्या करते रहते हैं?
जी ऑफ कोर्स पता है, बाबा जो हैं वो कॉइन एजुकेशन मूवमेंट के साथ काम करते हैं और जो भी बच्चे होते हैं गांव के यतीम बच्चे या जो किसान के बच्चे होते हैं जिनके पास एजुकेशन नहीं है, तो वो उनकी हेल्प करते हैं, उनको एजुकेशन प्रोवाइड करते हैं, उनके लिए स्कूल्स बिल्डअप करते हैं और उनको स्टेशनरी भी इवन प्रोवाइड करते हैं। तो अभी कुछ दिन बाद भी बाबा जाने वाले हैं प्रोवाइड करने स्टेशनरी। तो ऐसे करके वो काम करते हैं और इसमें भी बहुत सारे वेज भी हैं। आप कभी गई हैं बाबा के साथ उनके काम पे, क्या देखने स्कूलों में उन बच्चों से मिलने के लिए? जी बिल्कुल, जो हमारा एक स्कूल था है डॉक्टर रुतफ़ा के नाम से, उसमें मैं उधर गई थी, मैंने ही जो उनने शुरू किया सब मैंने ही देखा था और मुझे याद है कि हम जब भी गए थे हमने बहुत इन्जॉय किया, वहाँ बहुत मज़ा आया था और मैं बहुत छोटी थी तब से मैं जाती भी हूँ। अच्छा बेटा, ये बताइए कि आपके बाबा तो बड़े मशहूर आदमी हैं, वो तो गली गली जाते हैं, गांव गांव जाते हैं, खासतौर हैदराबाद में तो गलियों में घूमते रहते हैं। तो आपको मोहल्ले में कुछ बच्चे कुछ कहते नहीं है, कोई बच्चे और फैमिलीज दूसरी, कि भाई आपके बाबा क्या काम करते हैं? हम बहुत सारे लोग हैं जो पूछते हैं, बहुत सारे लोगों ने पूछा कि क्यों करते हैं, कैसे करते हैं, मतलब आपको टाइम देते हैं, यानी बहुत सारे सवाल आते हैं। सारे सवाल को फेस भी किया और स्कूल में तो इवन बहुत मुख्तलिफ सवाल आते हैं कि आपके बाबा जो हैं वो कचरा चुनते हैं या बहुत सारे। तो इन सवालों को तो अब मैं समझ गई हूँ कि इन सवालों के लिए हम थोड़ी रुक सकते हैं, हमें तो आगे बढ़ना है, हमें हेल्प करनी है। तो ये ऑफ कोर्स मैंने फेस किया। आप समझते हैं कि में या मोहल्ले में आपकी क्लास फेलोज रिश्तेदार कोई बुरा मनाते हैं इस बात का, जी बाबा कचरा चुनते हैं, ये क्या काम हो गया? रिश्तेदार तो बहुत सपोर्टिव हैं, किसी ने कभी ऐसे नहीं कहा और नेबर्स भी उनसे कभी शिकायत नहीं हुई मुझे, क्योंकि वो हमेशा उनने सपोर्ट किया है, बुक्स डोनेट की हैं। लेकिन स्कूल फेलोज जो हैं कह सकते हैं उनने कभी ना कभी कुछ कहा है, बट मुझे ये यकीन है कि अगर हम कुछ कर रहे हैं तो ऐसे नेगेटिव रिस्पॉन्सेस तो हमें हैंडल करने पड़ेंगे। तो पॉजिटिव को ज़्यादा ध्यान देना चाहिए नेगेटिव से ज़्यादा। जी वेरी गुड। सुगंध शकील न्याणी आहिनि 12 साल जी, सॼी फैमिली कमिटेड आहे, उन्हनि खे ख़बर आहे त छा थी रहियो आहे, उन्हनि खे ख़बर आहे त अॻियां छा थियणो आहे, त हर को पंहिंजो टाइम बि कंट्रीब्यूट करे रहियो आहे, पंहिंजी एफर्ट त करे रहियो आहे पर टाइम बि कंट्रीब्यूट करे रहियो आहे। जी हाणे मूंसां गॾु मौजूदु आहिनि सिया फातिमा आगा, हे नंढड़ी आहे 8 सालनि जी, आगा शकील जी, इनकी भी कमिटमेंट है, इन्हें क्या पूछूं था। बेटा आपको पता है बाबा आपके क्या काम करते हैं? जी मुझे पता है वो क्या काम करते हैं। आप बताइए हमें क्या काम करते हैं? वो जो मज़दूर के बच्चे होते हैं जिनके पास नॉलेज नहीं होती, उनके पास स्कूल्स नहीं होते, मेरे पापा उनके लिए करते हैं, उनके लिए स्कूल्स बनाते हैं, उनको स्टेशनरी प्रोवाइड करते हैं और उनकी हेल्प करते हैं हर एक चीज़ के लिए। अच्छा, तो वो लोग तो कहते हैं कि जी बाबा कचरा चुनते हैं और सामान, ये सारा सामान पुराना उठाते हैं फिर इसको बेचते हैं, ये नहीं बताते आपको? ये पता है आपको बाबा ये काम करते हैं? जी मुझे पता है ये काम करते हैं। क्या काम करते हैं बताइए? वो स्क्रैप होता है, वो लोगों को देते हैं कि आपने इस शॉपिंग बैग में स्क्रैप रखना है, फिर 1-2 मंथ्स के बाद उनको उसको ले लेते हैं, तो फिर उसको वो मनी में टर्न करते हैं और फिर वो बच्चा जो गांव के बच्चे होते हैं, जो मज़दूरों के बच्चे होते हैं, उनके लिए स्कूल्स, उनको स्टेशनरी, बुक सब कुछ प्रोवाइड करते हैं। अच्छा बेटा, ऐसा क्यों काम करते हैं? ऐसे तो और भी बहुत सारे लोग हैं काम करते हैं, लेकिन आपके बाबा ऐसा काम क्यों करते हैं? क्योंकि ये काम बहुत अच्छी चीज़ होती है, इससे अल्लाह भी खुश होता है और जो बच्चे होते हैं जिनके पास नॉलेज नहीं होती, जिनका ड्रीम होता है कि हमें बड़े होकर वो बनना है, ये बनना है, वो भी उनका ड्रीम पूरा हो सकता है। इसलिए बहुत शुक्रिया, थैंक यू। ही असांजी सिया फातिमा आगा शकील जूं न्याणियूं आहिनि, तव्हां ॿुधी हुननि जी ॻाल्हि त कि नंढड़ो ॿार आहे घर जो, उहो बि कमिटेड आहे हिन कम में। जी नाज़रीन, असां गॾु हाणे मौजूदु आहिनि अदी शौकत आरा, जेके काफ़ी अरसे खां हिन कॉन्सेप्ट खे, हिन प्रोजेक्ट खे सपोर्ट करे रहियूं। अचो उन्हनि खां पुछूं था त उहे केतिरे वक़्त खां कमु कनि पियूं। जी अदी, तव्हां ॿुधायो त केतिरे वक़्त खां कमु कनि पियूं ऐं तव्हां क्वाइन एजुकेशन सां गॾु आहिनि शकील आगा जे हिन कॉन्सेप्ट सां गॾु केतिरे अरसे खां छा इंस्पायर थी तव्हां कमु शुरू कयो? मूंखे ख़बर आहे त मुनवर हसन मेमण मुंहिंजो भाउ आहे ऐं उहो इन्हनि समाजी कमनि में थोरे जेके सुधारक जा जेके कम आहिनि उनमें तमामु घणो अॻिते वधियल आहे ऐं उनजो उत्साह असांखे बि ॾियारींदो रहंदो आहे। त उन्हनि जॾहिं अदा शकील जी ॻाल्हि कई त इस्लामाबाद खां अचनि पिया, ख़ासि करे इन ई पंहिंजे समाज जे सुधारे जे सिलसिले में, त ग़रीब ऐं मिसकिन ॿारनि जी मदद करणी आहे, में करिणो बि कुझु न आहे, त फ़क़ति तव्हांखे पंहिंजे घर जो स्क्रैप जेको आहे सो फ़क़ति ॾियणो, रज़ाकार अची खणी ईंदा। मूंखे त ॾाढी उत्साहींदड़ ॻाल्हि लॻी, तमामु हुन में का सुठी ॻाल्हि लॻी।
त असांजे समाज में हीअ जेको हेतिरी ऊंधाई जेका आहे सरगो तालीम जे न हुजण जे करे आहे। ऐं हिकिड़ो इनिशिएटिव केरु वठे पोइ हिकिड़ो माण्हू जंहिं एतिरो सीड़ाए पंहिंजो पाण खे ऐं इन नोबल कॉज में पंहिंजो पाण खे विधो आहे अची, ऐं त इन में असीं त एतिरी मदद करे सघूं था न। त आउं सम्झां थी त जॾहिं खां आगा शकील आया आहिनि हैदराबाद ऐं हिन कम जी स्टार्ट कई आहे त मुंहिंजो उन्हनि सां साथ रहियो आहे। तव्हां कीअं मदद कंदा आहियो आगा शकील जी ऐं इन क्वाइन एजुकेशन जी? आहे त इलाही नंढड़ी कोशिशि, पर पंहिंजे घर जो जेको बि स्क्रैप आहे पोइ उहो नंढड़े खां नंढड़ी शइ छो न हुजे। इवन हिकु जेको दवाउनि जा जेके रैपर्स आहिनि उहे बि आउं हाणे किचिरे में न आहियां उछलाईंदी। चङनि सालनि खां इहो असांजो सिलसिलो आहे। हर स्क्रैप जेको आहे उहो न डंप कंदा आहियूं हिकिड़े बैग में, ऐं उन खां पोइ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे, हिकिड़ो अमाउंट हूंदो आहे उहो अदा जे हवाले कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ जेको न फ़क़ति पाण पर कोशिशि कई अथमि त मुंहिंजा ओड़े पाड़े वारा मुंहिंजा मिट माइट उहे बि हिन कम में साथ ॾियनि ऐं अल्हम्दुलिल्लाह कुझु क़दुरु कामयाबी बि थी आहे। अच्छा, अदी इहो ॿुधाइजो त तव्हां हिकिड़ो त इहो तव्हां स्क्रैप पाण बि गॾु कंदा आहियो ऐं ॿियनि खां बि ॾियारींदा आहियो, त तव्हां उन्हनि प्रोजेक्ट्स में विया आहियो जिते हलनि पिया, जिते स्कूल्स में ॿारनि खे स्टेशन मिले पियो, त ॾिसी आहियो पाण? न एतिरो सच कोन थियो आहे, पर हा कुझु ॿार अहिड़ा आहिनि जेके अदा असांजे इन्हनि जेके क्वाइन एजुकेशन जे थ्रू जेके स्कॉलरशिप्स खणंदड़ आहिनि उन्हनि खे ऐं जीअं त ख़बर हूंदी तव्हांखे त आउं टीचर आहियां गवर्नमेंट स्कूल में, हाई स्कूल टीचर आहियां, त असांजो स्कूल सेकेंडरी स्कूल आहे, त उते अदा कुझु ॿार संदसि रेफरेंस सां मोकिलिया आहिनि जेके ॿार इहा स्कॉलरशिप खणंदड़ आहिनि, नंढड़ा ॿार। उहे जॾहिं असां वटि अचनि था त उन मां ख़बर पए थी त वाक़ई हीउ ॿारु जेको आहे सो जेन्युइन आहे या हीउ कमु जेन्युइन आहे, उनजी ख़बर पए थी। बाक़ी एज सच मूं अञा प्रोजेक्ट या उहे असां लोकेशन्स जेके से मूं विज़िट कोन कयूं आहिनि। हिकिड़ी ॿी कोशिशि बि कंदा आहियूं त जेको जॾहिं सालियाना इम्तिहान थी था वञनि स्कूल में त हिकिड़ो उन्हनि जो सेगमेंट इहो बि आहे त जेके नोटबुक्स जेके आहिनि से इस्तेमालु थियल असीं इहे बि हिन स्क्रैप में जमा करायूं त उन्हनि खे वरी कमु हाणे अदा वारा पंहिंजो कमु हलाइनि था। ऐं कुझु सालनि खां इहो कोशिशि कंदी आहियां त असांजे स्कूल में जॾहिं सेशन पूरो थींदो आहे, एग्ज़ाम थी वेंदा आहिनि, त सभिनी ॿारनि खे इहा कोशिशि हूंदी आहे त उहे जेके से असां वटि किताब जमा कनि, किताब न कॉपीज़ जेके इस्तेमालु थियनि, त पोइ उहे सभु अदा जे हवाले कंदा आहियूं। त इहो हिकु नंढड़ी कंट्रीब्यूशन आहे, अलाह करे क़बूल पवे। वॾी महिरबानी तव्हांजी। जी राजा असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर सुनील कुमार साहब। डॉक्टर सुनील कुमार साहब फाउंडर मेंबर आहिनि क्वाइन एजुकेशन में, ऐं ही डॉक्टर साहब जेके आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी में उस्ताद आहिनि, पढ़ाइनि था एंथ्रोपोलॉजी डिपार्टमेंट में। उहे शुरू खां वठी आगा शकील सां इन मुहिम में उन्हनि सां गॾु आहिनि, अचो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब तव्हां शुरू खां वठी सुञाणो था आगा शकील खे, तव्हांजी क्लास फेलो रहियो आहे, तव्हां सां गॾु रहियो आहे, त हिन कुझु शुरू में मूंखे ख़बर आहे आगा शकील कुझु जॉब्स कयूं, पोइ पाण खे डेडिकेट करे छॾियो अथई इन कम जे लाइ, त तव्हांखे हिनखे छा इन में इहा इंस्पिरेशन शुरू खां हुई त कुझु करिणो आहे? असां जेकर मां तव्हां सां हिकिड़ो नंढिड़ो स्टोरी शेयर कयां त जॾहिं असां क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में गॾु हुआसीं, हॉस्टल ते रहंदा हुआसीं, त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो जॾहिं असां सभु कुझु दोस्त हॉस्टल ते वेठा हुआसीं त आगा शकील 2 खां 3 हैंडबैग्स हिकिड़ा खणी आयो, शोल्डर बैग्स खणी आयो फुल, ऐं असांजे साम्हूं उहे खोलियईं जंहिंमें 3 बैग्स में सिर्फ़ु सिका हुया, रुपयो 2 रुपया 5 रुपए जा सिका, ऐं असां सभिनीनि खे लॻाईं चई त ॻणियो। त असां चयोसीं किथां सिका हथु कया अथई, छाजे लाइ हथु कया अथई, छा आहे? उन वक़्तु उते असांजी डिस्कशन थी ऐं आगा शकील असांखे ॿुधायो त हीअ आउं काफ़ी सालनि खां पंहिंजे ऑफिस में, ऑफिस खां ॿाहिरि जिन दोस्तनि वटि मूंखे सिका नज़र ईंदा आहिनि या जिते बि सिका नज़र ईंदा आहिनि आउं गॾु थो कयां पियो। ऐं मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां इन ई तरीक़े सां इन्हनि सिकनि खे इन्हनि खे गॾु कयूं ऐं इन खे हारी ऐं ग़रीबनि जी ॿारनि जी एजुकेशन में असां डेडिकेट कयूं। मूंखे अञा ताईं यादि आहे उहे सिका जॾहिं असां ॻणिया हुआसीं 11,000 खां कुझु वधीक उहे पैसा गॾु थिया। उन ई डिस्कशन जे दौरान असांजे हिकिड़े दोस्त इन खे इहो टाइटल बि ॾिनो त यार छो न भला पोइ इन सॼे कम खे, इन सॼे मूवमेंट खे असां क्वाइन दी एजुकेशन जो नालो ॾियूं, ऐं उतां असां जियूं डिस्कशन बि शुरू थियूं। सो इन मां ई असां इहो चई सघूं था त हिन जी डेडिकेशन इवन जॾहिं असां हिन सां गॾु इन्वॉल्व थियासीं उन खां पहिरियों ई कंसीव बि करे चुको, सोचे बि चुको ऐं उन ते ई कमु स्टार्ट बि करे चुको। दैन असां खोड़ सारा दोस्त, बाक़ी सारा सभु दोस्त आहिस्ता आहिस्ता गॾु थींदा रहियासीं ऐं उनखे हिन मंज़िल ताईं असां पहुचा। डॉक्टर साहब हर को चाहींदो आहे जॾहिं ग्रेजुएशन थी वेंदी आहे, ऐं क़ाइदे यूनिवर्सिटी जा ग्रेजुएशन जेका आहे हिकिड़ी स्ट्रीम पाकिस्तान में हिकिड़ो डिग्री आहे,
उन खां पोइ जॉब मिलणु इशू न आहे हूंदो क़ाइदे में शकील खे त बहितरीनु जॉब किथे न किथे मिली सघे पई NGO सेक्टर में किथे पढ़ाइण जे लाइ पर हीउ जेको कमु आहे तव्हांखे उन उमेद हुई त हीउ करे वेंदो ऐं हेतिरो अॻियां पंहिंजो हिकिड़ो इदारो ठाहे वेंदो इदारे खां पोइ हिकिड़ो सक्सेसफुली उनखे अॻिते हलाईंदो ट्रूली स्पीकिंग कंहिं हद ताईं जॾहिं असां बिल्कुलु शुरू में हिन सां गॾु इन्वॉल्व हुयासीं त ख़ैर उमेद त हिन में हुई हिन जी डेडिकेशन ऐं जीअं असां हिनखे एज़ अ दोस्त सुञाणियूं त हीउ केतिरो कंहिं बि कम में हुजे चाहे कंहिं दोस्ती जे रिलेशनशिप में हुजे या पंहिंजी एजुकेशन सां हुजे हिन जी डेडिकेशन ते को बि क्वेश्चन कोन्हे को पर डेफिनेटली असां वटि इहे सुवाल हुया त छा असां ईअं हिकु हिकु सिको गॾु करे केतिरनि ॿारनि खे सपोर्ट करे सघूं था पिया इहे क्वेश्चन असां हिन सां बि कंदा हुआसीं ऐं एट सम टाइम शायदि असांजो एटीट्यूड कुझु डिस्करेजिंग बि हुयो एट द वेरी बिगिनिंग त असां जीअं हर कोई हिकिड़ो माण्हू सोचींदो आहे त शुरूआति ई कंहिं हिकिड़े वॾी लेवल ते कजे ऐं उतां कमु स्टार्ट कजे हीउ हिकिड़ो बॉटम लेवल खां सिके गॾु करण खां जी शुरूआति के असां वटि क्वेश्चन्स हुया असां वटि बि डाउट्स हुया जेके असां वक़्तनि ब वक़्तनि आगा शकील सां शेयर बि कंदा हुआसीं पाण दोस्तनि में बि असां इन्हनि डाउट्स ते ॻाल्हाईंदा हुआसीं डिस्कशन कंदा हुआसीं पर मुंहिंजे ख़्याल में उहे डिस्कशन्स उहे असांजा क्वेश्चन्स असांजा डाउट्स एट सम पॉइंट असांखे ऐं शायदि आगा शकील खे बि उन्हनि तमामु घणो हेल्प कयो त असां हिन कम खे कीअं अॻिते खणी वञूं कीअं ॿियनि माण्हुनि खे ॿियनि दोस्तनि खे फैमिलीज़ खे असां हिन कम में इन्वॉल्व करे सघूं था पिया सो ऐं जेसिताईं तव्हांजे ॿिए सुवाल जो जवाबु जेकर आउं ॾियां त क़ाइदे आज़म जे ग्रेजुएट खे किथे न किथे आराम सां जॉब मिली वेंदी आहे उहो बिल्कुलु आहे बि आगा शकील इनिशियली काफ़ी सारियूं जॉब्स कयूं बि पर इन दी एंड जेकर असां सोचूं त जेकर असां जॉब में बि वेंदा आहियूं त असांजो शायदि अनकॉन्शियसली असां वटि इहो ई हूंदो आहे त असां सोसाइटी खे सर्व कयूं ऐं सोसाइटी खे सर्व करण में सिर्फ़ु इहो ई न आहे त असां किथे का परमानेंट का गवर्नमेंट या का नॉन गवर्नमेंट जॉब कयूं सोसाइटी खे सर्व करण जा हिकिड़ा ॿिया मुख़्तलिफ़ मौक़ा बि हूंदा आहिनि ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़ा बि हूंदा आहिनि जंहिंमां हिकिड़ो असांजो हीउ प्लेटफॉर्म आहे क्वाइन दी एजुकेशन ऐं शायदि इहा वक़्त जी ज़रूरत बि आहे त असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी सोसाइटी खे सर्व कयूं वॾी महिरबानी डॉक्टर सुनील कुमार साहिब असां गॾु मौजूदु हुआ जिन असांखे हाणे जॉइन कयो फौज़िया मोहसिन जेके फाउंडर मेंबर आहिनि क्वाइन एजुकेशन में इस्लामाबाद में पाण बि टीचर आहिनि पढ़ाइनि थियूं पर उन्हनि हिन इदारे खे ठाहिण में पंहिंजो बि कंट्रीब्यूशन कयो एॾो परे वेही इस्लामाबाद मां वेही पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो ऐं हिन इदारे खे अॻिते हलाइण में हिन कॉन्सेप्ट खे मज़दूर ऐं हारियुनि जे ॿारनि जे तालीम में हुननि जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो बेमिसाल आहे छो उन्हनि सां ॻाल्हायूं था फौजिया तव्हां ॿुधायो त शुरू खां वठी तव्हां आगा शकील खे कंट्रीब्यूट कयो पिया ऐं किथां शुरूआति कई तव्हां कंट्रीब्यूट करण जी अदा जो जेको हो चवणु त मूंखे बसि तव्हां स्क्रैप ॾियो भले हिकिड़ो सिको ॾियो भले हिकिड़ो रुपियो ॾियो पर बसि एजुकेशन लाइ ॾियो पर मां चवंदी हुअसि त अलाए एतिरे मां इहो सॼो जेको हिन एॾो सोचियो आहे मैकेनिज़म इहो थींदो न थींदो पोइ वरी मां पंहिंजी सोच में चलो जहिड़े तरीक़े सां कॉन्ट्रीब्यूट कयो पर मूं चयो त ग़रीब जो ॿारु माना पुराणा कपिड़ा छो पाए या उनखे असां पुराणी शइ छो ॾियूं मुंहिंजो वरी कॉन्सेप्ट ईअं हो त अदा खे मां पंहिंजे तरफ़ां जेको हेल्प कंदी हुअसि उहा इहा कंदी हुअसि छो जो मुंहिंजो पंहिंजो बुटीक बि आहे त अगरि मां पंहिंजी बुटीक जे लाइ 20 सूट थी ठारायां त मां 5 सूट जेके आहिनि क्वाइन एजुकेशन जे लाइ साइड ते रखंदी आहियां त असांजो हारी जेको ॿारु आहे कॾहिं त नई शइ ॾिसे कॾहिं त नवां कपिड़ा पाए त मां वरी ईअं इहा शइ सोची पोइ वरी इन सोच खे बि अदा थोरो प्रमोट कयो ऐं इनखे बि असां हलायोसीं पर मां माना पंहिंजे तरीक़े सां उहा हेल्प कंदी आहियां स्क्रैप जो मामिलो जेसीं ताईं आहे छो जो मुंहिंजो घरु काफ़ी परे आहे पहिरीं जॾहिं अदा असांजे बिल्कुलु रहंदा हुआ शहर में अदा मूव करे आया हैदराबाद त ईअं न पियो थी सघे त पोइ मां सपोर्ट कयां थी अञा ताईं स्टिल कयां थी इनशा अल्लाह ताला जेसीं ताईं असांजी ज़िंदगी आहे असां हिन कॉज़ में हिन ज़बरदस्त क़िस्म जे कम में ज़रूरु साथ ॾींदासीं फौजिया इहो ॿुधाइजो त इहो तव्हां कंट्रीब्यूशन जेको कयो तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त शकील जेको आहे छा थो करे पियो किथे एजुकेशन हले पई कहिड़े स्कूल में कंट्रीब्यूशन हले पियो केतिरनि ॿारनि खे इहो स्टेशनरी मिले पई आहे न जॾहिं तव्हांखे कंहिंजे ॻाल्हाइण सां तव्हांजी बॉडी में वाइब्स अचनि बू मतिलबु तव्हांजा रोंटा खड़ा थी वञनि हुनजे ॻाल्हाइण सां इहा बि त हिकिड़ी कुदरत जी तरफ़ां शइ आहे न मां त इहो सोचियो ई कोन मूंखे ईअं पाण ई वाइब्स अची वियूं त बाबा अगरि तोखे कुझु करिणो आहे त हिते कर इहा अलाह जे तरफ़ां आहे मां न चेक एंड बैलेंस रखियो न मां
चयो त भाई मां हुते स्पॉट ते वञा, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न आहे। आगा शकील खे असां शुरू खां सुञाणूं था, उहा बि शइ मां हिन में नथी करे सघां, पर ॻाल्हाइण सां ई मूंखे फील थियो त इते मूंखे बसि कुझु करिणो आहे। वरी महिरबानी। फौजिया मोहसिन सां गॾु मौजूदु हुयूं जिन असांखे ॿुधायो त हू कीअं हिन इदारे खे कंट्रीब्यूट करे रहियूं आहिनि। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। असांजे इन क्वाइंद एजुकेशन वारो जेको कॉन्सेप्ट आहे स्टेशनरी, मोबाइल स्टेशनरी बैंक जो, या हारी मज़दूर जे सरकारी स्कूल में ॿार जेके पढ़नि था उन्हनि खे स्टेशनरी प्रोवाइड करण सां केॾो फ़र्क़ु अचे पियो, इहो तव्हां ॾिसो पिया हिन कॉन्सेप्ट जो। तव्हां थोरो सम्झो असांजे अॼु के हिन प्रोग्राम में असां उन सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कईसीं त कीअं रज़ाकार बि समाज में तब्दीली आणे सघनि था। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम आज़ादु ॾींदा, सदाईं गॾु।